ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ 29/6/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, शरीर से जो कुछ भी ॾिसण में ईंदो आहे इहे सभु विनाश थियणो। तव्हां आत्माउनि खे हाणे घर लौटणो आहे, इन करे पुराणी दुनिया खे भुलिजंदा वञो। प्रश्न आहे, तव्हां ॿार खे शब्दनि में सभिनि खे बाप जो मैसेज ॿुधाए सघंदा आहियो? के शब्दनि में सभिनि खे बाप जो मैसेज ॿुधाए सघंदा आहियो? उत्तर आहे, सभिनि खे ॿुधायो कि बेहद जो बाप बेहद जो वरसो ॾियणु आयो। हाणे हद जे वरसे जो समय पूरो थी वियो, अर्थात हाणे भक्ति पूरी थी वई। हाणे रावण राज्य समाप्त थींदो आहे न, भक्ति पूरी थी वई, रावण राज्य समाप्त थी वियो। हाणे थिए थो न, पंहिंजे लाइ त थी वियो, असांजे लाइ त बाबा जे ॿारनि जे लाइ थी वियो। बाप आया आहिनि ताकी रावण जे पंज विकारनि जी जेल सां छुड़ाइण। इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। इन में तव्हां पुरुषारत करे दैवी गुण वारो ठहिणो आहे। तव्हांखे सिर्फ़ु पुरुषोत्तम संगम युग खे बि सम्झी वरितो त बि स्थिति श्रेष्ठ ठही सघंदी आहे। सभिनि खे ॿुधायो कि हाणे बेहद जो बाप वरसो ॾियणु आयो आहे। हाणे हद जे वरसे जो समय पूरो थी वियो, अर्थात भक्ति पूरी थी वई। हाणे रावण राज्य समाप्त थींदो आहे। बाप आया आहिनि ताकी रावण जे पंज विकारनि जी जेल सां छुड़ाइण। ये पुरुषोत्तम संगम युग आहे। इन में तव्हांखे पुरुषारत करे दैवी गुण वारो ठहिणो आहे। सिर्फ़ु पुरुषोत्तम संगम युग खे बि सम्झी वरितो त स्थिति श्रेष्ठ ठही सघंदी आहे। ओम शांति। हाणे रूहानी ॿार छा था करनि? अव्यभिचारी यादि में वेठा आहिनि। हिकु थींदी आहे अव्यभिचारी यादि, ॿी थींदी आहे व्यभिचारी यादि। अव्यभिचारी यादि अथवा अव्यभिचारी भक्ति जॾहिं पहिरियों शुरू थींदी आहे त पहिरियों शिव जी ई पूजा थींदी आहे। अव्यभिचारी यादि ॿी थींदी आहे व्यभिचारी। अव्यभिचारी यादि अथवा अव्यभिचारी भक्ति जॾहिं पहिरियों शुरू थींदी आहे त सभु शिव जी पूजा कंदा आहिनि। उच ते उच भॻवानु उहो ई आहे, उहो बाप बि आहे, शिक्षक बि आहे। पढ़ाईंदा आहिनि, छा पढ़ाईंदा आहिनि? मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। देवताउनि खां मनुष्य ठहिण में तव्हां ॿारनि खे 84 जन्म लॻिया आहिनि। देवता खां मनुष्य ठहिण में असांखे 84 जन्म लॻिया आहिनि। मतिलबु हाणे जे माण्हुनि खे मनुष्य चईंदासीं। ॿिया मनुष्य खां देवता ठहिण ऐं मनुष्य खां देवता ठहिण में 1 सेकेंड लॻंदो आहे। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि न। असां बाप जी यादि में वेठा आहियूं। उहो असांजो टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। योग सेखारींदा आहिनि कि हिक जी यादि में रहो। उहो ख़ुदि चईंदा आहिनि, हे आत्मायूं, हे ॿार, देह जे सभु संबंध छॾे हाणे असांखे वापसि हलणो आहे। देह जे सभु संबंध छॾे करे हाणे असांखे वापसि घर हलणो आहे। ये पुराणी दुनिया बदिले थी, हाणे हिते रहणो न आहे। पुराणी दुनिया जे विनाश लाइ इहे बारूद आदि ठाहिया आहिनि। नेचुरल क्लाइमेटीज़ बि मदद कंदी आहे। विनाश त थियणो ज़रूरु आहे। तव्हां पुरुषोत्तम संगम युग ते आहियो। बाबा चवनि था, पुराणी दुनिया जे विनाश जे लाइ इहे बारूद आदि बि ठाहिया अथनि। नेचुरल क्लाइमेटीज़ बि मदद कंदी आहे। विनाश त थियणो ज़रूरु आहे। तव्हां पुरुषोत्तम संगम युगी आहियो, इहा आत्मा ॼाणंदी आहे। असां हाणे लौटूं था, इन करे बाप चईंदा आहिनि न, पुराणी दुनिया पुराणी देह खे बि छॾणो। देह सहित जो बि इन दुनिया में ॾिसण में ईंदो आहे इहे सभु विनाश थी वेंदो। इहो शरीर बि ख़तमु थी वेंदो। हाणे असां आत्माउनि खे घर लौटणो आहे। लौटण बग़ैर नई दुनिया में अची न सघंदासीं। पहिरियों घर वेंदी निराकार आत्मा, पोइ वरी ईंदी, पोइ हुनखे नयो दैवी शरीर मिलंदो। हाणे तव्हां पुरुषोत्तम ठहिण जो पुरुषारथ करो था न।
पुरुषोत्तम आहिनि इहे देवता आहिनि। सभिनि खां उच ते उच आहे निराकार बाप। पोइ मनुष्य सृष्टि में अचो त हिन में उच ते उच देवता आहिनि। उहे बि मनुष्य आहिनि परंतु दैवी गुण वारा। पोइ उहे ई आसुरी गुण वारा ठहींदा आहिनि। हाणे पोइ आसुरी गुण सां दैवी गुण में वञिणो आहे, सत्युग में वञिणो पए कंहिंखे, तव्हां ॿारनि खे। तव्हां ॿार हाणे पढ़ो था, ॿियनि खे बि पढ़ाईंदा आहियो, सिर्फ़ु बाप जो ई मैसेज ॾियणो। बाबा चवनि था तव्हां ॿार हाणे पढ़ो था, ॿियनि खे बि पढ़ायो था, सिर्फ़ु बाप खे ई मैसेज ॾियणो आहे, बाप जो ई मैसेज ॾियणो आहे। असांखे बाप जेको मैसेज ॾिनो अथई कि मुक्ति में हलणो आहे त ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो, जीवन मुक्ति स्वर्ग में हलणो आहे त यादि बि करो ऐं दैवी गुणनि बि धारण करो। एतिरो मैसेज ॾियो। बेहद जो बाप बेहद जो वरसो ॾियणु आहिनि। हाणे हद जो वरसो पूरो थी वियो। बाप सम्झाईंदा आहिनि पंज विकार रूपी जेल जी, पंज विकार रूपी रावण जी जेल में मनुष्य सभु आहिनि। सभु दुख ई ठाहींदा रहंदा आहिनि। सुकी रोटी मिलंदी आहे, बाप अची करे सभिनि खे रावण जी जेल सां छुड़ाए सदा सुखी ठाहींदा आहिनि। बाप जे सिवाय मनुष्य खे देवता कोई ठाहे न सघे, मनुष्य खां देवता कोई ठाहे न सघे। बाप जे सिवाय असांखे कोई बि हिन विकारी छी ॻाल्हियुनि सां, स्वप्न में बि असांखे कोई विकारी संकल्प, स्वभाव, संस्कार, ॻाल्हि टच न करे। एतिरो पावन ठहिणो आहे बाबा जी। तव्हां हिते वेठा आहियो मनुष्य खां देवता ठहिण लाइ। हाणे कलयुग आहे न, ॾाढा धर्म थी विया आहिनि। तव्हां ॿारनि खे रचना ऐं रचना जो परिचय ख़ुदि बाप वेही ॾींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे रचता ऐं रचना जो परिचय ख़ुदि बाप वेही हिन सृष्टि ते ॾींदा आहिनि कि कीअं मां रचता ऐं कीअं मुंहिंजी पूरी रचना आहे। तव्हां सिर्फ़ु ईश्वर परमात्मा चईंदा हुयो, तव्हांखे पतो ई न हुयो कि उहो बाप बि आहे, टीचर बि आहे, गुरु बि आहे। हुनखे चइबो आहे सतगुरु। अकाल मूर्त बि उन्हनि खे चइबो आहे न। तव्हांखे आत्मा ऐं जीव चइबो आहे। उहा अकाल मूर्त हिन शरीर रूपी तख़्त ते वेठी आहे। त हाणे सिर्फ़ु असांजो मुख सां कमु ॻाल्हाइणो आहे त सिर्फ़ु असां मुख खे यूज़ करो। मां आत्मा हिन मुख खे यूज़ करां थी बसि। त हिन शरीर रूपी तख़्त ते वेठी आहे, उहा जनम न वठंदी आहे। त उहा अकाल मूर्त बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, मुंहिंजो पंहिंजो रथ त आहे न, मां तव्हां ॿारनि खे पावन कीअं ठाहियां, मूंखे त रथ खपे न। अकाल मूर्त खे बि तख़्त त खपे। अकाल तख़्त मनुष्यनि जो हूंदो आहे न, ॿियो कोई जो न हूंदो आहे अकाल तख़्त। तव्हां हर हिक खे तख़्त ज़रूरु खपे। हर मनुष्य आत्मा खे, हर आत्मा खे तख़्त ज़रूरु खपे। अकाल तख़्त मनुष्यनि जो हूंदो आहे, ॿियो कंहिंजो न। तव्हां हर हिक खे तख़्त खपे। अकाल मूर्त आत्मा हिन भ्रुकुटी जे विच में हिन तख़्त ते विराजमान आहे। अकाल मूर्त आत्मा हिन तख़्त ते विराजमान आहे ऐं हिन तख़्त ते वेही करे हिकु हिकु कर्मेंद्रिय खे यूज़ थी करे, अखियुनि सां ॾिसे थी, मुख सां ॻाल्हाए थी, कननि सां ॿुधे थी। हाणे उहे सभिनि जो बाप आहे। उन्हनि खे चइबो आहे महाकाल। मुंहिंजो पीउ महाकाल आहे। उहो पुनर्जन्म न वठंदा आहिनि। तव्हां आत्मायूं पुनर्जन्म में ईंदा आहियो न। मां ईंदो आहे कल्प जे संगम युगे। भक्ति खे राति, ज्ञान खे ॾींहुं चइबो आहे। ये पको यादि रखिणो आहे। बाबा जी ॻाल्हियूं पकी सभु यादि रखो। मुख्य आहे ई ॿ ॻाल्हि, अलफ़ ऐं बी, बाप ऐं बादशाही। बाप अची करे बादशाही ॾींदा आहिनि ऐं बादशाही जे लाइ पढ़ाईंदा बि आहिनि। असांखे बाबा बादशाही ॾींदा बि आहिनि ऐं बादशाही जे लाइ पढ़ाईंदा बि आहिनि। इन करे हिनखे पाठशाला बि चइबो आहे। भॻवान वाच्य भॻवान त निराकार आहे, उन्हनि जो बि पाठ हुजिणो खपे न। निराकार बाप जो बि पाठ हुजिणो खपे। उहो आहे उच ते उच भॻवान। उन्हनि खे सभी यादि कंदा आहिनि। बाप अची करे असांखे बादशाही ॾींदा आहिनि।
त बाबा चवनि था ऐं बादशाही जे लाइ पढ़ाईंदा आहिनि, इन करे हिनखे पाठशाला बि चईंदासीं। भॻवान वात्स्य उन्हनि खे सभई यादि कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि अहिड़ो कोई मनुष्य न हूंदो जो भक्ति मार्ग में मूंखे यादि न करे। कहिड़े न कहिड़े नाम रूप सां भॻवान खे त सभई यादि कंदा आहिनि, चाहे देवी देवता आहिनि, चाहे धर्म आत्मा आहिनि, चाहे मत पंड आदि, चाहे जीव जंतु जानवरनि जे रूप में, चाहे प्रकृति जे रूप में, सभी के न के रूप में मूंखे ज़रूरु यादि कंदा आहिनि। यादि उन रूप में कंदा आहिनि, इशारो मथे कंदा आहिनि, दिलि सां ई सभु पुकारंदा आहिनि, हे भॻवान, हे लिबरेटर, ओ गॉड फादर। छो जो उहो सभी आत्माउनि जो फादर आहे, ज़रूरु बेहद जो ई सुख ॾींदो न। हद जो बाप हद जो सुख ॾींदो आहे, कोई खे बि पतो न आहे। हाणे बाप आया आहिनि, चईंदा आहिनि ॿार ॿिया संग तोड़, मुंहिंजे हिकु बाप खे यादि करो। इहे बि बाबा ॿुधायो अथई, तव्हां देवी देवता आहियो, नई दुनिया में रहंदा आहियो, हुते त अपार सुख हूंदो आहे। असां देवी देवता आहियूं, हाणे जो असां देवी देवता आहियूं ठहूं था, असां नई दुनिया में रहंदा आहियूं, हुते त अथाह सुख हूंदो आहे। उन्हनि सुखनि जो अंत न पाईंदासीं, उन सुखनि जो अंत न पाइजंदो आहे। छो जो इलाही हर प्रकार जो सुख, प्रकृति, योनियन, मनुष्य आत्मा, धन संपत्ति, शरीर बि प्रकृति में अची वियो। नए मकान में सदैव सुख हूंदो आहे, न पुराणे में दुख हूंदो आहे। तॾहिं त बाप ॿारनि जे लाइ नयो मकान ठाहींदा आहिनि, ॿारनि जो बुद्धि नए मकान में हली वेंदो आहे। इहे त थी हद जी ॻाल्हियूं। हाणे त बेहद जे बाप नई दुनिया, हाणे त बेहद जो बाप असांजे लाइ नई दुनिया ठाहिनि था। त हाणे बेहद जो बाप असांजे लाइ नई दुनिया ठाहिनि था। पुरानी दुनिया में जो कुझु हिस्सा आहे उहो सभु कब्रिस्तान थियणो आहे। हाणे परिस्तान स्थापना थिए थो, त संगम युग आयो न, तव्हां संगम युग ते आहियो। कलयुग जी तरफ़ बि ॾिसी सघंदा आहियो, सतयुग जी तरफ़ बि ॾिसी सघंदा आहियो, मथे परमधाम में बाबा खे बि ॾिसी सघंदा आहियो। 3 अख द्वारा मतिलबु ॼाणणु, मतिलबु ॾिसणु। तव्हां संगम युग ते साक्षी थी सभु ॾिसंदा रहंदा आहियो। प्रदर्शनी में अथवा म्यूज़ियम में ईंदा आहिनि त हुते बि तव्हां संगम ते बीठा आहियो। हिकु तरफ़ कलयुगी माण्हू हूंदा, ॿिए तरफ़ सतयुगी माण्हू असां सां गॾु हूंदा, असां विच में आहियूं। बाप नई दुनिया स्थापना कंदा आहिनि, जिते ॾाढा थोरा मनुष्य हूंदा, ॿिया कोई बि धर्म वारो न ईंदो आहे। सिर्फ़ु तव्हां ई पहिरियों ईंदा आहियो, पोइ बि असांजी बि फर्स्ट, सेकेंड, थर्ड ईअं बिरादरियूं हलंदियूं। बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो, बाप असांजे लाइ नई दुनिया स्थापना करनि था, जिते ॾाढा थोरा मनुष्य हूंदा, ॿियो कोई धर्म वारा न हूंदा। सिर्फ़ु तव्हां ई पहिरियों ईंदव। हाणे तव्हां स्वर्ग में वञण जो पुरुषार्थ करो था। पावन ठहिण लाइ मूंखे पुकारंदा आहिनि कि हे बाबा, अची करे पावन ठाहे करे पावन दुनिया में वठी हलो। त बाबा हाणे असां सभिनि खे पावन दुनिया में वठी वञण लाइ तयारु था करनि। इहे न चईंदासीं शांति धाम में वठी हलो, परमधाम खे चइबो आहे स्वीट्स होम। परमधाम असांजो हिकदमि मिठो मिठो घरु आहे। मिठे मिठे बाबा, मिठी मिठी असां आत्मायूं, मिठा मिठा असांजो घरु, जिते असां निराकार रूप में रहंदा आहियूं। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे तव्हांखे घरु वञिणो आहे, जंहिंखे मुक्तिधाम चइबो आहे, जंहिंजे लाइ सन्यासी आदि शिक्षा ॾींदा आहिनि। उहे सुखधाम खे जो ज्ञान न ॾेई सघंदा आहिनि, छो जो उहे निवृत्ति मार्ग वारा आहिनि। तव्हां ॿारनि खे सम्झायो आहे कि केरु केरु धर्म कॾहिं ईंदो आहे। तव्हां ॿारनि खे, बाबा सां ॿारनि खे सम्झायो अथई न कि कहिड़ो कहिड़ो धर्म कॾहिं कॾहिं ईंदो आहे। मनुष्य सृष्टि रूपी झाड़ में पहिरियों फाउंडेशन असांजो आहे।
बीज उन्हनि खे चइबो आहे वृक्षपति। असांजो बाबा आहिनि, बाप चईंदा आहिनि मां वृक्षपति मथे में निवास कंदो आहे। उहो झाड़ हिकदमि जॾहिं झाड़ हिकदमि जड़जड़ीभूत अवस्था में अची वेंदो आहे तॾहिं मां ईंदो आहियां देवता धर्म जी स्थापना करणु। त जॾहिं झाड़ जड़जड़ीभूत अवस्था में अची वेंदा तॾहिं बाबा ईंदा देवी देवता धर्म जी स्थापना करण जे लाइ। बनियन ट्री जो ॾाढो वॾो वंडरफुल झाड़ आहे, बिगर फाउंडेशन बाक़ी सॼो झाड़ बीठो आहे। इहे बेहद जी झाड़ में बि आदि सनातन देवी देवता धर्म आहे न। हिन हाणे प्रेज़ेंट जो हिन बेहद जे ड्रामा में उहो धर्म न आहे, अर्थात हुन धर्म जी आत्मायूं पंहिंजे खे भुलिजी वियूं आहिनि, पंहिंजे धर्म खे भुलिजी वियूं आहिनि। बाक़ी सभु धर्म बीठा आहिनि। तव्हां मूल वतन निवासी हुया, हुते पाठ वॼाइण आया आहियो। तव्हां ॿार ऑलराउंडर पाठधारी आहियो। असां सभु ऑलराउंडर पाठधारी आहियूं, अर्थात असांखे सत्युग में बि जीअणु ईंदो आहे, त्रेता द्वापर कलयुग। कई माण्हुनि खे चओ कि सत्युग जी नई दुनिया में हलो, हुते ईअं कंदासीं, त चईंदा अहिड़ी बोरिंग जॻह ते हली करे छा कंदासीं, है न। असांखे त बाबा चवनि था ॾिसो इन करे, ऐं असां त स्वर्ग पवित्र कंहिंखे पवित्र रहणु केॾो मुश्किल आहे। त इन करे असां केॾा लकी ॿार आहियूं कि असां ऑलराउंडर पाठ वॼाईंदा आहियूं। असांखे देवी देवताउनि जा रस्म रिवाज, मुख्य हुन में जो पवित्रता आहे उहा असांखे ॾाढी सुठी लॻंदी आहे। इन करे 84 जन्म मैक्सिमम आहिनि, पोइ मिनिमम आहे हिकु जनम। मनुष्य पोइ चई ॾींदा आहिनि 84 लख जनम, उहे बि कंहिंजा थींदा, इहे बि सम्झी न सघंदा आहिनि। बाप अची करे तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि 84 जन्म तव्हां ई वठंदा आहियो। पहिरियों मूंखां तव्हां बिछड़िया आहियो न, सत्युगी देवताऊं ई पहिरियों हूंदा। जॾहिं उहा आत्मायूं हिते पाठ वॼाइण ईंदियूं त बाक़ी सभु आत्मायूं किथे हली वेंदियूं। जॾहिं सत्युगी देव आत्मायूं हिते, बाबा चवंदा आहिनि जॾहिं सत्युगी देव आत्मायूं, बाप अची करे तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि 84 जन्म तव्हां वठंदा आहियो। पहिरियों तव्हां मूंखां विछड़ंदा आहियो। सत्युगी देवताऊं पहिरियों ईंदा आहिनि। जॾहिं उहे आत्मायूं हिते पाठ ॿुधाईंदा आहिनि त बाक़ी सभु आत्मायूं किथे हली वेंदियूं आहिनि, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। बाक़ी सभु आत्मायूं शांतिधाम में हूंदियूं आहिनि। त शांतिधाम अलॻि थी वियो, बाक़ी दुनिया त इहा ई आहे, पाठ हिते ई वॼाईंदा आहिनि। नई दुनिया में सुख जो पाठ, पुराणी दुनिया में दुख जो पाठ वॼाइणो पवंदो आहे। सुख दुख जो इहे खेल आहे, उहा आहे ई राम राज्य। सुख दुख जो इहे खेल आहे, उहा आहे ई राम राज्य। असांखे हाणे बाबा परमात्मा राम जे राज्य में वठी था हलनि। दुनिया में कोई बि मनुष्य इहे न ॼाणंदा आहिनि कि सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो। हाणे असांखे बाबा पूरी सृष्टि जे चक्कर जो ज्ञान ॾिनो अथई, पूरी टिनी लोकनि जो ज्ञान ॾिनो अथई। न रचयिता खे न रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। ज्ञान सागर हिकु बाप खे ई चइबो आहे न। रचयिता रचना जो बाबा चवंदा आहिनि ज्ञान सागर सिर्फ़ु मूंखे ई चईंदा। ज्ञान सागर हिकु बाप खे ई चईंदासीं। रचयिता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान कोई शास्त्रनि में न आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहे। पोइ इहो ज्ञान प्रायलोक थी वेंदो आहे, असां सभु भुलिजी वेंदा आहियूं। भुलिजो न त पोइ चकर में कीअं अचो। सत्युग में इहो न रहंदो आहे। भारत जो ई प्राचीन सहज राजयोग ॻाल्हि आहे न। सत्युग में ईअं बाबा चईंदा आहिनि कि सत्युग में हीअं न रहंदा आहियूं, ऐं शिव बाबा बि न रहंदा आहिनि। भारत जो ई प्राचीन सहज राजयोग ॻाल्हि आहे न। गीता में बि राजयोग नाम सुठो आहे। गीता में बि राजयोग जो नाम ईंदो आहे। बाप तव्हांखे राजयोग सिखलाए करे राजाई जो वरसो ॾींदा। बाबा असांखे राजयोग सिखलाए करे राजाई जो वरसो ॾींदा आहिनि।
गीता बाबा चईनि बाक़ी रचना जे रचना सां वरसो थोरी मिली सघंदो आहे। वरसो मिलंदो आहे हिकु रचिता बाप सां। वरसो मिलंदो आहे हिकु अञा बाबा चईनि वरसो मिलंदो आहे सिवाय मुंहिंजे अलावा ॿियो कंहिंसां बि वरसो न मिलंदो आहे। हर हिकु मनुष्य क्रिएटर आहे, ॿारनि खे रचंदा आहिनि। हर हिकु मनुष्य क्रिएटर आहे, ॿारनि खे रचंदा आहिनि। उहा हद जा ब्रह्मा थी विया, जेका हद जा ॿार पैदा कंदा आहिनि उहो थी विया हद जा ब्रह्मा। इहा आहे बेहद जो ब्रह्मा। त बाबा चईंदा आहिनि परंतु हीअं न असां पंहिंजी रचना जा ब्रह्मा आहियूं, क्रिएटर आहियूं, त उन्हनि खे जो चयूं उहो करायूं, जो चइनि उहो करनि। छो जे हाणे समय अनुसार बि हलणो खपे। समय कहिड़ो त हले मारो वारो न, बाक़ी जेतिरी तव्हां बाबा चईंदा आहिनि की माण्हू सोचंदा न की असां बि हद जा ब्रह्मा आहियूं पंहिंजी रचना जा। त हिन जो मतिलबु इहे न की असां उन्हनि खे मारूं, कीअं बि पालूं, ईअं असांजो आहे। बाबा खां सिखो, जीअं बाबा केॾे प्यार सां असां ॿारनि सां ॻाल्हाईंदा आहिनि, असां ॿारनि खे पालना ॾींदा आहिनि, ईअं असांखे बि ॾियणी आहे। उहा आहे निराकार आत्माउनि जो बाप, उहो लौकिक पिता, इहो आहे प्रजापिता कॾहिं थियणो न खपे। छा सत्युग में आहे? कॾहिं बि न। बाबा चवनि था कि हाणे मां लौकिक पिता, इहे प्रजापिता, ऐं असांजो हिकु शिव पिता निराकार, असांजो हिकु शिव पिता निराकार। प्रजापिता कॾहिं ॿुधियो छा सत्युग में न, पुरुषोत्तम संगम युग ते ई हुजणो खपे। बाबा ब्रह्मा बाबा मनुष्य खे इहो पतो न आहे कि सत्युग कॾहिं ईंदो। उन्हनि त सत्युग कलयुग आदि सभु लिखी छॾियो। बाबा चईंदा आहिनि उन्हनि खे त सत्युग कलयुग दिव्य गुण आदि। बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो मनुष्यनि खे त इहो पतो ई न आहे कि सत्युग कॾहिं ईंदो। उन्हनि त सत्युग कलयुग आदि खे लाखों वर्ष चई छॾींदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि 1250 वर्ष जो ई हिकु युग थींदो। 84 जन्मनि जो बि हिसाबु खपे न, सीढ़ी जो बि हिसाबु खपे, असां कीअं उतरंदा ईंदा आहियूं। पहिरियों फाउंडेशन में आहे देवी देवता, उन्हनि खां पोइ ईंदा आहिनि इस्लामी बौद्धी। बाप झाड़ जो राज ॿुधाए अथई। बाबा सेखारींदा त बाबा जे सवाइ कोई असांखे ईअं सिखलाए ई न सघे। बाबा जे अलावा कोई असांखे सिखलाए ई न सघे। तव्हांखे चईंदा इहे चित्र आदि कीअं ठाहिराया, कीअं सिखाया, चओ बाबा असांखे ध्यान में मोकिले करे पोइ असां हिते अची करे ठाहींदा आहियूं। बाबा पहिरियों ध्यान में ॾेखारींदा आहिनि, पोइ असां हिते अची करे ॾेखारींदा आहियूं। पोइ उन्हनि खे बाप ई हिन रथ में अची करे करेक्ट कंदा आहिनि कि ईअं ठाहियो। ख़ुदि ई करेक्ट कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ख़ुदि ई मां करेक्ट कंदो आहियां। कृष्ण खे श्याम सुंदर चईंदासीं। बाबा चईंदा आहिनि कृष्ण खे श्याम सुंदर चईंदासीं। श्याम सुंदर चईंदा आहिनि, परंतु मनुष्य त सम्झी न सघंदा आहिनि कि छो चईंदा आहिनि। इहे वैकुंठ जो मालिक हुयो त गोरो हुयो, पोइ गावड़े जो छोरो ठहियो, हिन करे उन्हनि खे सांवरे और सुंदर चईंदा आहिनि। अर्थात हाणे कलयुग में अची करे त कलयुग जी दुनिया में ई पलियो न। जीअं ब्रह्मा बाबा जी कहानी आहे, कीअं उहो गांव में पलियो न बाप ब्रह्मा बाबा बचपन में। त हिननि करे उन्हनि खे गावड़े जो छोरो बि चईंदा आहिनि, पोइ श्याम सुंदर चईंदा आहिनि। इहे ई पहिरियों ईंदो आहे न, ब्रह्मा बाबा फर्स्ट ईंदा आहिनि। बाबा चवनि था तत्वम, मां फर्स्ट ईंदो आहे त तव्हां बि तत्वम, अर्थात असां बि बाबा जी कोई न कोई नंबर जी बादशाही वठूं न। त हमेशह यादि रखो कि मां तत्वम जी वरदानी आत्मा आहियां। मां तत्वम जी वरदानी आत्मा आहियां। हिन लक्ष्मी नारायण जी राजे ई हलंदी आहे।
आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना केर कंदा आहिनि। इहे बि सिखाइबो आहिनि। इहे बि बाबा चवनि था आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना केर कंदो आहे। इहो बि कंहिंखे पतो न आहे। भारत खे ई बुलायो, हिंदुस्तान जे रहवासी हिंदू चई छॾियो अथनि। मां भारत में ई ईंदो आहे। भारत में देवी देवताउनि जो राज्य हुयो त हाणे प्राय लोक थी वियो। मां ईंदो आहे वरी खां स्थापना करणु। पहिरियों आहे ई आदि सनातन देवी देवता धर्म। इहे झाड़ रिद्धी खे पाईंदो रहंदो आहे। नया पत्ता मत पंट पिछाड़ी में ईंदा रहंदा आहिनि त उन्हनि जी बि शोभा थींदी रहंदी आहे। पोइ अंत में जॾहिं सॼो झाड़ झड़जी थी वेंदो हिकदमि। अंत में पूरो ई झाड़ जड़ीभूत थी वेंदो। जॾहिं पूरो ई झाड़ जड़ीभूत थिए तॾहिं मां ईंदो। हाणे ॾिसो अंत में पूरो सभु धर्मनि में कुझु न कुझु ग़लति आहे सी। जॾहिं पूरो इहो थी वेंदो असांजे बाबा चवंदा आहिनि जॾहिं पूरो असांखे इहो झाड़ जड़ीभूत थी वेंदो तॾहिं मां अची करे पोइ नयो ठाहींदो आहियां। इहो झाड़ वृद्धि खे पाईंदो रहंदो आहे। यदा यदा ही धर्मस्य आत्मा पंहिंजे खे बि न ॼाणंदी आहे त बाप खे बि न ॼाणंदी आहे। पंहिंजे खे बि गाली ॾींदा आहिनि। बाप खे ऐं देवताउनि खे बि गाली ॾींदा आहिनि। तमो प्रधान बेसम्झ थी आहिनि। तॾहिं मां ईंदो आहियां पते दुनिया में ई अचिणो पए बाबा खे। बाबा चवंदा आहिनि मूंखे त हिन पते दुनिया में ई अचिणो पए। जॾहिं सभी गाली ॾींदा आहिनि तॾहिं बाबा खे बि लॻंदो आहे की हा हाणे त ॿार हीअं थी विया आहिनि। तमो प्रधान बेसम्झ थी विया आहिनि। तव्हां मनुष्यनि खे जीअदान ॾींदो आहे अर्थात मनुष्य खां देवता ठाहींदो आहे। सभु दुखनि सां दूर करे ॾींदो आहे। सो बि अधु कल्प जे लाइ तव्हांखे सभु दुखनि सां दूर करे ॾींदा आहिनि बाबा। अधु कल्प ताईं हाणे कोई प्रकार जो दुख असांखे न सताईंदो। गायन बि आहे न वंदे मातरम। कहिड़ी माताऊं जंहिंजी वंदना कंदा आहिनि। कहिड़ी माताऊं जंहिंजी वंदना थींदी आहे। तव्हां माताउनि जी सॼी सृष्टि हिकदमि बाबा चवंदा आहिनि की हाणे बाबा असां माताउनि खे उठाईंदा। वंदे मातरम माताउनि जी थींदी आहे। बल पुरुष आहिनि बि लेकिन मेजॉरिटी माताउनि जी आहिनि। सभु माताउनि खे माण्हू केॾो दबाए करे वेठो आहे है न। ऐं बाबा माताउनि खे केॾो ऊचो मर्तबो ॾियनि था। वंदे मातरम कहिड़ी माताऊं जंहिंजी वंदना कंदा आहिनि। तव्हां माताऊं सॼी सृष्टि खे स्वर्ग सृष्टि खे बहिष्ट स्वर्ग ठाहे ॾींदा। बाबा मेजॉरिटी माताउनि करे बाप माताउनि जी महिमा कंदा आहिनि। बाप अची करे असांखे एतिरी महिमा लाइक़ु ठाहींदा आहिनि की असां पूरे विश्व जा मालिक ठही वेंदा आहियूं न। हाणे बाबा असां द्वारा माताऊं भेणनि द्वारा वैसे त सभी आहिनि कुमार कुमारी बि आहिनि लेकिन बाबा माताउनि खे उठाइनि था न। वंदे मातरम कंहिंजे लाइ चइबो त बाप अची करे असांखे एतिरो महिमा लाइक़ु ठाहिनि था त असांखे बि महिमा लाइक़ु पूरी रीति ठही करे बाबा खे रिज़ल्ट ॾियणु। मापन न अचिणो खपे। इहे सभु करनि करावनहार बाबा ई असांखां कराइनि था। अच्छा मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
धारणा जे लाइ मुख्य सार पंहिंजी अपार सुखनि जी दुनिया में वठी हलण लाइ संगम युग ते बीहणो पए। अपार सुखनि जी दुनिया में हलण लाइ संगम ते बीहणो खपे। आदि संगम ते बीहणो खपे बाबा चवनि था, तॾहिं असांखे सुख अनुभव थींदो। श्री साक्षी थी सभु कुझु ॾिसंदे हुए बुद्धि योग बाप सां नई दुनिया सां लॻाइणो। असांजी बुद्धि योग बाप सां नई दुनिया सां लॻल हूंदो ऐं असां साक्षी थी करे हिन पूरी दुनिया खे ॾिसंदासीं न त असांखे हिन दुनिया जे दुख प्रभावित न कंदो। बुद्धि में रहे हाणे असांखे वापसि घर हलणो। वरदान बाबा जी बुद्धि में रहे कि हाणे असांखे घर हलणो आहे। ॿियो पॉइंट आहे सभिनि खे जीअदान ॾियणो आहे। मनुष्य खां देवता ठाहिण जी सर्विस करणी आहे। बेहद जी भाव सां पढ़ी करे पोइ ॿियनि खे पढ़ाइणो। ॿियो आहे बुद्धि सभिनि खे जीअदान दो। मनुष्य खां देवता ठाहिण जी सेवा करो। बेहद जे भाव सां पढ़ी करे ॿियनि खे पढ़ायो। दैवी गुणनि जी धारण करणु ऐं कराइणी करणी बि आहे ऐं कराइणी बि आहे। वरदाना सदा श्रेष्ठ समय प्रमाण श्रेष्ठ कर्म कंदे वाह वाह जे गीत ॻाइण वारा भाग्यवान आत्मा ठहो। हिन श्रेष्ठ समय ते सदा श्रेष्ठ कर्म कंदे वाह वाह जा बोल वाह वाह जा गीत बाबा चवंदा आहिनि कि हिन श्रेष्ठ समय में सदा श्रेष्ठ कर्म कंदे हुए वाह वाह जा गीत मन में ॻाईंदा रहो। वाह रे मां, वाह रे मुंहिंजो बाबा, वाह रे हिन ड्रामा में मुंहिंजो पाण, वाह मुंहिंजो श्रेष्ठ कर्म, वाह मूंखे श्रेष्ठ कर्म सिखलाइण वारो बाबा। त सदा वाह वाह जा गीत ॻायो। कॾहिं ग़लती सां बि दुख जो नज़ारो ॾिसंदे हुए बि हाय शब्द न निकिरणो। बाबा जी हाय शब्द न निकिरणो खपे। सदा वाह 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 ड्रामा वाह वाह बाबा वाह वाह मां आत्मा वाह। जो स्वप्न में बि न हुयो उहो भाग्य असांखे घर वेठे मिली। जो असां सपने में बि कॾहिं सोचियो हुयो ईअं असां योग सिखंदासीं, ईअं ज्ञान ॿुधंदासीं, ईअं बाबा सां मिलण ईंदा दुनिया में। हिकु बाबा खे पहचाने छॾियो पूरी बुद्धि खुली वेंदी आहे। हिकु बाबा खे असां जीअं जीअं बाबा खे पहचानंदा वेंदासीं, बाबा जे नज़दीक ईंदा वेंदासीं, बाबा सां स्नेह रखंदासीं, बाबा ते कुर्बान जी वेंदासीं त असांजी पूरी बुद्धि खुली वेंदी। स्वप्न में बि न हुयो कि अहिड़ो भाग्य असांखे घर वेठे मिली वेंदो। हिन भाग्य जे नशे में रहो। स्लोगन आहे मन बुद्धि खे शक्तिशाली ठाहे छॾियो त कोई बि हलचल में अचल अॾो रहंदो। मन बुद्धि खे शक्तिशाली ठाहे छॾियो। इहो ई अभ्यास असांखे करिणो आहे सॼो ॾींहुं। कॾहिं बि असांखे कंहिं ॻाल्हि में अहिड़ी हलचल में न अचिणो आहे कि असांजो मन ऐं बुद्धि बाबा सां डिस्कनेक्ट थी वञे। मन बुद्धि खे शक्तिशाली ठाहे छॾियो त कोई बि हलचल में अचल अॾो रहंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।